बदीन का इल्ताफ महमूद की रिपोर्ट आहे त पीरूला शहर के पीरसन रहवासिन मुंबई माना कोड़ी एफआईआर दाख़िल मौसूम ॿार के अगवा करण की कोशिश में पुलिस एहलकार के मुलविस हुजण जा इल्ज़ाम हया आहिनि। ही ख़बर आहे असां शेयर के पिया बदीन जे पीरूला शहर के ॻोठ सोमार पठान के रहवासी रियाज़ बुलद उस्मान पठान नेशनल प्रेस क्लब बदीन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त इरीगेशन डिपार्टमेंट पारां 13 जुलाई 2026 ते असां खिलाफ़ तलहार थाने ते कूड़ी एफआईआर दाख़िल कई वई, जंहिंखां पोइ मोहम्मद बचल वलद वली मोहम्मद उर्फ रबरिनो पठान के चवण ते संदसि हारी फरियाद ते पिणु साॻे थाने ते हिकु ॿी कूड़ी एफआईआर दाख़िल कई वई। रियाज़ पठान जो वधीक चवण ॼाणल केस में हिन संदसि वालिद उस्मान पठान बदीन की अदालत सोगोरी मां ज़मानत कराई। हिन इल्ज़ाम लगाया तो 14 जुलाई 2026 ते बचल पठान अता मोहम्मद पठान ऐं 3 पुलिस एहलकार गाड़ी नंबर BCM 994 में संस ॻोठ आया, जिते मुबैना तौर ते संस नंढे पुट नौमान वलद रियाज़ के अगवा करण की कोशिश कई वई। हिन वधीक दावा कई आहे संस पुट रिहान भॼण की कोशिश दौरान किरी पियो आहे, जंहिंजे नतीजे में संस बाह में फ्रैक्चर थी पियो आहे। रियाज़ पठान मूजिब हू इलाज लाइ मेडिकल लेटर हासिल करण लाइ तलहार थाने ते पहुतो, पर पुलिस एहलकार मुबैना तौर ते लेटर ॾियण खां इनकार कयो ऐं कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। आला अख़्तियारियूं मामले जो नोटिस वठनि।